अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु असां हिन कॉलोनी में हिकु अहिड़े शख़्स जे घर आया आहियूं जेको माशाअल्लाह पंहिंजे हिन अंदाज़ सां जेको आहे सो जानवरनि जूं ॿोलियूं ॿुधाईंदो आहे, जंहिंमें हर क़िस्म जा जानवर जीअं तोतो थियो, कुतो थियो, कुकड़ थियो, कांउ थियो, ॿिली जो आवाज़ थियो, माना अहिड़े क़िस्म जा आवाज़ ई साईं कढंदो आहे। तव्हांखे साईं सां मिलायूं था ऐं साईं जो तारुफ़ तव्हांखे ॿुधायूं था। साईं नालो छा आहे तव्हांजो? साईं उस्ताद वलू नालो आहे मुंहिंजो। अच्छा, उस्ताद वलू। माशाअल्लाह, नालो त तव्हांजो ॾाढो यानी कि मज़ाहिया नालो आहे। मज़ा ई नालो वलू, वलू नालो वलू जे नाले सां मशहूरु आहे। अच्छा, माना तव्हां वलू जे नाले सां मशहूरु आहियो। असां थोरो सुखिया वठंदा रहूं, जीअं थोरी थोरी सुखिया वठूं। इहो जेको तव्हांखे शौक़ु आहे माना जानवरनि जो आवाज़ु कढण जो, इहो घणनि सालनि खां आहे? इहो नंढे खां मां शरारत कंदो हुउसि थोरी घणी। माना तव्हां नंढे इलाइक़े खां ई हरकती हुयो। पोइ तव्हांजा माउ पीउ तव्हांखे छा माना वलू जे नाले सां सॾु? माउ पीउ तव्हांखे वलू जे नाले सां सॾु? अच्छा, त असांखे भला तव्हां छा ॿुधाईंदो हींअर, छा जेको आहे सो कहिड़ियूं ॿोलियूं ऐं कहिड़ा जेको आहे सो जानवरनि जा आवाज़ असांखे ॿुधाईंदो? तव्हां जेको चओ असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेको तव्हांजी दिलि चवे तव्हां उहो असांखे ॿुधायो। असुल कुकुड़ कंदो आहे उन खां पोइ टले कुकुड़ जी आवाज़ तव्हांखे ॿुधायां। मादी कुकुड़ पोइ तव्हांखे ॿिली जी आवाज़ ॿुधायां। वरी हुन जे बचे जी आवाज़। वरी थोरो वॾो थींदो आहे, पाण में जेॾी महिल ॿिला विढ़ंदा आहिनि कीअं कंदा आहिनि। छेले जी आवाज़, बकरी जी आवाज़, नंढड़ी छेलड़ी, वरी हुन जी माउ, वरी हुन जो पीउ हुनखे सॾु कंदो आहे। पोइ नंढड़ी छेलड़ी आवाज़ कंदी आहे। टले कुते जी तव्हांखे आवाज़ ॿुधायां, गुलर जी। वरी जेॾी महिल ठका चंबो थींदो, वरी शहर जो कुतो, वरी ॿाराणी जो कुतो जेको तव्हांखे ॾिसण में ई ख़तरनाक ईंदो। कुते खे जंहिं महिल खंघि थींदी आहे पोइ वरी कीअं कंदो आहे। तोते जी आवाज़ तव्हांखे ॿुधायां। कां जी ॿुधायां। मादी कां जेॾी महिल कावड़ में हूंदी आहे बेदनि ते। कोयल जी आवाज़ तव्हांखे ॿुधायां। गेरे जी आवाज़ तव्हांखे ॿुधायां।
वरी उन जी मादी मोटरसाइकिल ग़रीब जी मोटरसाइकिल जी आवाज़ तव्हांखे ॿुधायूं। टे चार किकूं हणंदुसि जॾहिं आयल चढ़े। चाड़ी ते चवंदो अमीर जो मोटरसाइकिल कार जी स्टार्टिंग ट्रैक्टर जी आवाज़ ॿुधायूं। ॿियो जेके बि तव्हां मूंखां आवाज़ूं पुछो इनशाला मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। जेके बि तव्हां पुछंदो तव्हांखे मां ॿुधाईंदो रहंदुसि। तव्हांजी मर्ज़ी। अस्सलामु अलैकुम।